ॿुधाईंदा हलूं त घोटकी शहर जा अक्सर रोड रस्ता तबाह आहिनि। नालनि जो गंदो पाणी दुकाननि अॻियां बीठल रहे थो, जे सबबि शहरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है मुश्ताक लिगारी। जी मुश्ताक जी घोटकी के दुकानदार ने शहरन जो म्यूनसिपल कमेटी के सीएमओ खिलाफ एहतजाज किया है। उन्होंने इहो चवण जो गला मंडी मोबाइल मार्केट रोड रस्ता तबाह उते गंदो पानी बीठल रहे तो तंहिंजे करे दुकानदार ने एहतजाज किया। छो तो उन्हनि जा कहिड़ा कहिड़ा मसला आहिनि। घोटकी जी 4.25 करोड़ जी बजट है घोटकी जी टोन जी तव्हां घोटकी जा हालात पाण ॾिसो था पिया त हे मेन हिकिड़ो रोड आहे गला मंडी खां वठी घोटा अस्पताल ताईं। हिन रोड जी तक़रीबन 10-12 साल थी आहिनि इहा हालियत आहे ऐं करोड़ रुपया जेका बजट आहे उहा काॾे वञे थी। घोटकी जा त ॿिया बि हलो शहर जूं गलियूं आहिनि उन में गोॾे जेॾो पाणी खड़ो आहे, गंदगी आहे। इंतिज़ामिया खां ऐं सुप्रीम कोर्ट खां ऐं आला अमलदारनि खां मुतालबो कयूं था त फौरी तौर इन घोटकी जे इंतिज़ामिया जे नाली जो नोटिस वठी ऐं असांखे जेकी रोड रस्ता जेका तबाह नी इहे असांखे ठहाए ॾिना वञनि। असांजे गंदो पाणी ऐं संदसि माण्हू जेके अचनि था तिरकी पवनि था उनखे असां हथ सां खणी मोटरसाइकिल ते विहारियूं था। असांखे रोड ॾिनो वञे कंहिंजे बि सदके असांखे ॾियो बाबा, जेकी बजट तव्हां खाओ त खाओ, बाक़ी असांखे रोड लाज़मी ठाहे ॾियो। जो पानी निकिरे थो गंद थिए थो घणो, उन खां अलावा जेको आहे को माण्हू हितो क्रॉस थिए थो किरे थो वञी खणूं था पिया हिकु ॿिए ॾींहुं हिकु न ॿिए माण्हू असां खणूं था पिया हितां। ठीकु आहे, कचिरो आहे, महिरबानी कयो इहो रोड जेको ठाहे ॾियो। काफ़ी टाइम थी वियो आहे, तक़रीबन 8-9 साल थी विया आहिनि इहो रोड ईअं जो ईअं ई आहे। नालियुनि रस्ता साफ़ नहीं, बाक़ी पैसा अलाए केरु खाए थो या ख़बर न आहे। अलाए सीमो खाए थो, अलाए MP खाए थो। मुताबिक़ आहे त असांखे नाली साफ़ खपे, रोड रस्ता साफ़ हुजनि। दुकानदार ने शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु आहे त करोड़ रुपया बजट हूंदे बि घोटकी जेका इंतिज़ामिया आहे घोटकी शहर जा जेका रोड रस्ता नी उहो न ठाराए सघिया। जेका केतिरा ई बजट जेका आहे उहे पंहिंजे ज़ाती कमनि में ख़र्च कनि पिया। घोटकी दुकानदारनि ऐं शहरनि जो इहो मुतालबो आहे त गला मंडी मोबाइल मार्केट जेको रस्तो रोड तबाह थियल आहे उहो हिकदमि ठाराए ॾिनो जीअं जेका दुकानदार ऐं शहरनि जेका उहा उन तकलीफ़ खां बची सघनि। जी